हितां जो मन हिकु दफ़ो वरी दाव ते लॻी वियो आहे। मूंखे नथो लॻे त ख़ान बहादुर वरी असांजे घर ते हमले जी जुरत करे सघंदो। ऐं ॿी ॻाल्हि करे रहियो हुअसि चांडोकी, तोखे शायदि ख़बर न आहे त अॼु असांजे ॻोठ में छा थियो आहे। छा थियो आहे? बिजार जा माण्हू अदा सालिया वारनि खे न्यापो ॾेई विया आहिनि त बानो जो संग उन्हनि खे चटी में ॾियनि। छाजी चटी में? संग जी घुर जी का ख़ासि वजह त हूंदी। दरअसल ख़ान बहादुर ऐं बाज़ार खान जे ठाह जे दौरान इहो ई तय थियो हो त सालिया ऐं बाज़ार खान जो राज़ीनामो बि करायो वेंदो। साले पंहिंजी भेण बानो जो संग बाज़ार खान खे ॾींदो। ओ अच्छा, चाचा सावण त इलाही बाज़ारो इंसान हुयो। ओचितो उनखे छा थियो अथसि? मुंहिंजी भेण मर्द केतिरो बि प्यार कंदड़ ऐं नरम मिज़ाज जो छो न हुजे, पर वक़्तु अचनि ते पंहिंजी मर्दानी हट ऐं अना ॾेखारींदे देरि नाहे कंदो। मूंखे ख़ान बहादुर जूं कॉलूं अचनि पयूं, पर एसपी ज़रली मूंखे उनजी फोन खणण खां मना कयो आहे। हेॾो कुझु करण खां पोइ कहिड़े मुंहं सां तो कालूं करे? हू चवंदा न आहिनि त बेहयाई बादशाही आहे। दब पवण ते हमरा राजूणी करे जान छॾाइण जी कोशिश में हूंदो। ईअं बि त मुमकिन आहे त असांखे डेजारण धमकाइण जे इरादे सां असां सां राब्तो करण जी कोशिश कंदो हुजे। एॾो बि चरियो न आहे ख़ान बहादुर, ॿियो त सियासत में बि रहियो आहे, सो वक़्त जी रग ते हथ हूंदो अथसि, हरू भरू तकड़ न कंदो। ही जो एतिरो कुझु करे चुको आहे, इहो सभु कहिड़े खाते में रखंदे शामरात खान? इहो खातो एसपी बंदि करे छॾियो आहे, जंहिंमें ग़रीबनि सां हू जुठियूं कंदो हो। अञा त कहाणी जा पन्ना खुलण हाणे शुरू थिया आहिनि, अञा दास्तान त पुठियां पियो आहे। जेको ज़ोर आज़माइणो अथई आज़माए वठेसि बि, यादि रख। पर ज़बरदस्त खे ज़ेर दस्त लॻण में देर नाहे लॻंदी। तरक़ी छा चएसि बि, मुंहिंजे अखियुनि मां वंदड़ घोड़ा तुंहिंजे ख़ानदान जे लाइ हिकु वॾो तूफ़ान आणींदा। वॾो तूफ़ान! शास शास वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।